अनिराय सां असां जंग न जोटी हुई राणी ऐं न ई असां इंसानी रतबो आयो पर असांखे जंग लाइ मजबूर कयो वियो। तूं संगीत जी देवी आहीं ऐं देवीअ खे वेरीअ खां बचाइण हर हिक पूॼारीअ जो वड़ आहे। अनिराय अन्याय जो राय आहे। हुन तुंहिंजे पीउ रतने खे मजबूर करे तोखे हथ करण थे चाहियो ऐं असां सम्झो थे त हुन जे महलनि में तुंहिंजे संगीत जो गलो घुटिजी वेंदो त पोइ सारी धरतीअ तां सूंहं जो नालो मिटिजी वेंदो। इन करे जो संगीत सूंहं आहे ऐं सूंहं संगीत। असां सूंहं ऐं संगीत जी रखवालीअ लाइ ई तलवार खे मयाण मां कढियो। पर महाराज अनिराय हार खां पोइ माट करे न वेहंदो, हू ज़रूर बदिलो वठंदो। असां अनिराय सां हर वक़्तु विढ़ण लाइ तयार आहियूं। असांजा हथ साज़ वॼाइण ॼाणनि था त तलवार बि हलाए ॼाणनि था। असांजे हथ में जॾहिं तलवार विज वांगुरु वराका ॾींदी आहे तॾहिं काइनात कंबी वेंदी आहे, आसमान टिड़की पवंदो आहे ऐं धरतीअ जी दिलि रतो छाण थी वेंदी आहे। बेशक महाराज, अवां संगीत जा देवता आहियो त तलवार जा धणी भी। अनिराय पूरा 2 महीना गिरनार खे घेरो करे वेठो रहियो पर अवां तलवार मेण मां न कढी, छाकाणि जो अवां इंसानी रत वहण नथी चाहियो। अवां जा कन संगीत जे मिठड़नि ऐं कोमल सुरनि ते हिरियल आहिनि। अवां फटियल ऐं मरणी माण्हुनि जो रत वरनियूं रड़ियूं नथी ॿुधणु चाहियूं। पर अनिराय समझो त आऊं कायर आहियां, तॾहिं साणस विढ़ण लाइ मैदान में नथो निकिरां। पोइ जॾहिं अवां क्रोध में अची तलवार खे मेण मां कढियो त संगीत जे देवता जे हथनि में तलवार ॾिसी सिज ककरनि जो कारो वॻो खणी ढकियो। अवां जो लश्कर ककरनि जियां गजंदो, गड़े जियां वसंदो अनिराय जे लश्कर ते वञी छुटियो। पोइ तलवार जा चमकाट थिया, घोड़नि जे सुंबनि सां सीना साणा थिया, विचूं विच थियूं ऐं रक्त रेला करे वही छुटियो। हा, मां ऐं महाराणी महल जी दरीअ खां जंगी ॾिसी रही हुअसि। अॼु बि जंगी जो ॾेख खे अॻियां अची थो वञे त साह सुकी थो वञे। हा, जंग में ईअं थींदो आहे। पर सोरठ राणी, जंग ऐं रत जे ॻाल्हियुनि खे विसारे असांखे संगीत ॿुधायो।
सोरठ जे अखियुनि आॾो हर वक़्तु जंग जो मंज़र पियो फिरंदो हो। जॾहिं बि निंड करण जी कोशिशि कंदी हुई त ज़ख़्मनि जूं दाहूं संदसि सुख फिटाए छॾींदी। हू हर वक़्तु जाग अजाग जी कैफ़ियत में रहंदी हुई ऐं राय ॾियाज खेसि राग सां रिझाइण जी कोशिशि कंदो रहंदो। छा थियो महाराज? कुछ न थियो राणी। सितार जी तंद टुटी पई। तंद टुटी पई? तंद टुटी पई त पोइ बाक़ी छा रहियो? तूं ही कहिड़ियूं ॻाल्हियूं थी करीं सोरठ राणी? सितार जी तंद टुटी पई त का वॾी ॻाल्हि न आहे। असां ॿी सितार घुराए था वठूं। दासी, जी महाराज। ही सितार खणी वञ ऐं असांखे ॿी सितार आणे। महाराज, हिकिड़ी सितार जी तंद टुटी पई त अवां ॿी घुराए वरिती। जी हिन बीमारीअ में मुंहिंजे सहान जी तंद टुटी। ईअं न चओ राणी, तुंहिंजा वेण असांखे ॾुखो ई रहिया आहिनि। महाराज, अलाए छो मूंखे ईअं थो लॻे त मां हिन बीमारीअ मां कान उथंदसि। उन राति वारे सपने खां पोइ मूंखां निंड रुसी वई आहे। शायदि हींअर अहिड़ी निंड ईंदा जंहिंमां वरी न जाॻंदसि। परदेस पंध करे सुनी आयुस शान। परदेस पंध करे
सुणी आयुस शान मंगा कहिड़ी मत सी मंगा कहिड़ी मत सी ओ मिसोरो नादान सो को ॾियारी दान सो को ॾियारी दान जो तमाखे तर्क करे जो तमाखे तर्क करे केड़ो त सुरीलो आवाज आहे। ही आवाज त मुंहिंजो सुनो थो लगे। मूं ही आवाज किथे पहिरियां बि ॿुधो आहे। ही त अणसू आवाज आहे। दासी ही कंहिंजो आवाज आहे? महाराज, ही कलाकूं गिरनार में हिकिड़ो परदेसी चारण आयो आहे जंहिंजे चङा माण्हुनि जा चित चरिया करे छॾिया आहिनि। हुन जे सुर जी ॼर लोक खे लहसाए छॾियो आहे। जॾहिं न हू तंद थो तंवारे त माण्हुनि जे हियांव मां हाय हाय जा हुगा था उथनि। माण्हू मींहं वांगुरु मथस माणिक था वसाइनि, पर हू माणिक छुहे बि नथो। असीं इहा ॻाल्हि ॿुधी ॾाढा सराह थिया आहियूं त गिरनार में हिकिड़ो नओं चारण आयो आहे। असांखे गिरनार जे माण्हुनि मां इहा ई उमेद हुई त हू घर में आयल चारण जो ईअं ई आदर भाव कंदा, पर असांखे अफ़सोस आहे त काल खां वठी गिरनार में हिकु नओं चारण आयो आहे। असांखे संदसि अचण जी ॼाण ई कान्हे। दासी, महिमान चारण खे हिकदमि चोडोल में चाढ़े असां वटि आंदो वञे ऐं असांजे पारां उन खां माफ़ी वरिती वञे जो सोरठ राणीअ जे नाचाकीअ जे करे असां वटसि वञी संदसि आछियां करण खां लाचार आहियूं। जेको हुकुम महाराज जो। महाराज, तव्हां कीअं ओतिरे माण्हू खे महल में कीअं था सॾायो?